ठीक है ठीक है। हाँ। शहर में तव्हांखे सहूलियत मिलंदी, तव्हांखे तालीम जी सहूलियत मिलंदी, तव्हांखे लाइट उहो सभु सहूलियतूं मिलंदियूं, पर जेका नेचुरल लाइफ आहे, नेचुरल ज़िंदगी आहे, उहा ॿारहाड़ी में आहे। ॿारहाड़ी में तव्हांखे फ्रेश एयर मिलंदी, फ्रेश इंसान मिलंदा, नेचुरल माण्हू मिलंदा, उहो जेका दिलि ॻाल्हि कंदा दिलि सां कंदा, जेको उन्हनि जे अंदरि हूंदो उहो ई उन ॿाहिरि हूंदो। हिते माण्हुनि जे दिलि में ॿी ॻाल्हि, ज़बान ते ॿी ॻाल्हि। ॻाल्हि सम्झी वियो मुंहिंजी? जैसे तेज होते हैं गाँव नहीं, बिल्कुल बिल्कुल बिल्कुल। शहर ॿारहाड़ी जा ॿार या ॿारहाड़ी जा माण्हू जेके आहिनि तव्हां खां ईअं सम्झो त हज़ार दफ़ो अॻियां निकितल आहिनि, 100 टाइम्स तव्हां खां वधीक, एजुकेशन और ये सब। बिना एजुकेशन। हाँ। छो त उन्हनि जो IQ लेवल वधीक आहे।